बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। छा तव्हांखे ख़बर आहे त सखर बेराज पंहिंजा 100 साल उमिरि पूरी करे छॾी। 13 या 14 नवंबर जे ॾींहं ते सन 1923 ईस्वी ते सखर बेराज जो अंग्रेज़ सरकार इफ़्तिताह कयो। सिंध जे तक़रीबन 1 करोड़ एकड़ ज़मीन आबाद करण जो मनसूबो पाया तकमील थियो हो। उन वक़्तु सखर बेराज खे अंग्रेज़नि 66 दरवाज़ा ॾिना ऐं 7 केनाल ठाहिया। सखर बेराज ठाहिण खां पोइ सिंध जी ज़रई ज़मीन में इनक़लाबी तब्दीलियूं आयूं। 12 महीना पाणी मौजूदु सबनियन ताईं पहुचायो वियो। बेराज जी तामीर में सवे इंसानी जिस्मानी पोड़ियो कयो ऐं जानवरनि गॾहनि घोड़नि उठनि बि पथर ढोया हुआ। मज़दूरनि हथ सां पथर कटे संवत में आंदा, जिन जी बदौलत अॼु सखर बेराज वॾी घाट सां उभो बीठल आहे। सखर बेराज 100 सालनि जे अरसे में 13 माह ॿोॾनि खे गुज़ारियो ऐं केतिरियूं ई विचोलियूं ॿोॾूं ऐं हर 12 माह में नॉर्मल ॿोॾ जे पाणीअ खे गुज़ारे समुंड तरफ़ रवानो करे थो। सखर बेराज खे 1942 ईस्वीअ जी तमामु वॾी ॿोॾ नुक़सानु ॾिनूं, पर अंग्रेज़नि जी सरकार बचाइण में कामयाबु थी वई। 1942 ईस्वी में ई सखर बेराज जा 10 दरवाज़ा अंग्रेज़नि बंदि कया। अंग्रेज़ वञण बाद बि अॼु ताईं बंदि आहिनि। सिंध सरकार त अंग्रेज़नि वारे इंजीनियरिंग सम्झी नाहे सघी वेतर 5 दरवाज़ा ॿिया बि बंदि कया विया। वर्ल्ड बैंक खां कर्ज़ु खंयो वियो, पोइ तॾहिं बि पुराणो बेराज बहितरु आहे। सखर बेराज सिंध जी साई सिंध सुकण न ॾिनी, लॻे थो मुस्तक़बिल में बि रहणो आहे ऐं रहंदो। सखर बेराज 9 सालनि जी यकसा ऐं सख़्त महिनत सां मुकमिल थियो। उन वक़्तु हिंदुस्तान जी अंग्रेज़ सरकार 20 करोड़नि में सखर बेराज मुकमिल करायो। हिन वक़्तु सखर बेराज जी सिर्फ़ु मरमत वास्ते $2 अरब सिंध सरकार आलमी बैंक खां वरिता ऐं एरीगेशन खाते ख़र्चा बि ॾेखारिया। तॾहिं बि अंग्रेज़नि जहिड़ो असलो के हालत में न आयो, न को ख़राबु दरवाज़ा हलाया विया आहिनि, पर पैसा ख़तमु थी विया। सिंध जी सानिया वंदनि ऐं ज़मींदारनि आबादगारनि पाणीअ जे रिटायर माहिरनि जो चवणु आहे त सखर बेराज मरमत खां पोइ बहितरीन त ठहियो, पर सखर बेराज जी पंहिंजी असली रौनक बि विञाइजी वई आहे। सखर बेराज जो असुलु नालो लाइट बेराज आहे, पर सिंधी माण्हुनि उन खे सखर में हुजण करे सखर बेराज सां चयो ऐं अॼु मशहूरु बि सखर बेराज आहे। सखर बेराज जो इफ़्तिताह उन वक़्तु हिंदुस्तान जे गवर्नर वाइसरा वेलिंगटन साहिब, जिन 12 या 13 नवंबर या 14 नवंबर जे तारीख़ ते कयो। सखर बेराज जो नक्शो सर एम्ब्रोज़ लाइट कयो। अंग्रेज़ सरकार बेराज जो नालो बि उन ई करे त लाइट रखियो हो, पर उहो नेठि सखर बेराज थी वियो। सखर बेराज जो चीफ इंजीनियर सर आर्नल्ड रॉबर्ट हो। उन जो नायब स्टेट इंजीनियर रामचंदानी साहिब हो। सखर बेराज 100 साल उमिरि पूरी करे छॾी। ही बेराज सिंध जी सींध खे साओ सताबो रखंदड़ सिंध जो वॾो आबी ऐं नहरी ज़ख़ीरो आहे, जेको अंग्रेज़नि सिंध खे तोहफ़ो ॾिनो। सखर बेराज जी बदौलत सिंध ख़ुशहाल थी वई ऐं आहे ऐं आईंदा रहंदी। त इंशाअल्लाह उमेद आहे त अॼु जो ही मुख़्तसर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।